सोशल मीडिया वारनि खे बि चऊं था जेके मदे जे जा नुमाइंदा टुटल आहिनि जेके बि सिकंदर आहे या बिरोहिन जा नुमाइंदा आहिनि केर बि आहिनि नुमाइंदा सभिनी खे अर्ज़ु कयूं था अॼु को बिरोहिन जो पंहिंजे हिसाब ते हिकिड़ी कुराड़ी गुज़ारे वई आहे फौत थी वई आहे हुननि जो चवणु आहे इहो थाणे ते बि राब्तो कयो अथऊं त असांजी माईअ जो हियांउ फाटी पियो आहे जेको बि हुननि चयो आहे हुननि जो चवणु सही आहे हुनजी बिल्कुलु मेडिकल रिपोर्ट अचे जेकी बि आई असां हुन सां बि मुंहुं ॾींदासीं ऐं मां पंहिंजे बिरादरीअ खे बि झलियो आहे उन्हनि जे घरनि ॾे काॾहें बि फायर वग़ैरह न कनि सख़्तीअ सां उन्हनि खे पाबंद कयो आहे ऐं बिरोहिन खे बि असां चऊं था त फायरिंग वग़ैरह न कयो 3 ॾींहं तव्हांजो तॾो आहे तव्हांजे घरनि ते कोई बि पहर कोई बि असांजे क़ौम वारो न हमिलो कंदो न तुंहिंजे घर ते फायर ई थींदो तव्हां बि हुननि जे मथां कज़ियो थियल आहे तव्हां फायर वग़ैरह न कयो उन खां पोइ जे मुंहिंजा मोर्चनि में वेठा आहिनि उन्हनि जो कोई बि चङो आहे बिरोहिन जो ई भले चङो असांखे इतमाद में वठे उहे माण्हू मां उथारे सघां थो पुलिस आहे उहा इतमाद में वठे कि मुंहिंजा ॿनिनि मां अॼु उथंदा सुभाणे हे उन्हनि मोर्चनि में वेहिजी वेंदो मूंखे नुक़सान जो ख़तरो आहे जेकॾहिं हुनखे इन मोर्चनि में तकलीफ़ आहे कहिड़ो बि बिरोही चङो हुजे पुलिस हुजे मूंखे इतमाद में वठे मां उथारे बि सघां थो इन में वॾी ॻाल्हि न आहे हुन सां असां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं बाक़ी रिपोर्ट अचे असां कानून सां मुंहुं ॾींदासीं असांजे फेरनि में वग़ैरहनि में न मुई आहे पंहिंजे हिसाब ते फौत थी वई आहे बीमार हुई उहा फौत थी आहे मुंहिंजो एतिरो चवणु